इमरान ख़ान ते हमले जी शुरुआती जांच में चयो वियो आहे त जवाबदार पूरी तैयारी सां आयो हुयो। वाक़े जी वधीक जांच काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट हवाले कई वई। जवाबदार जी पॉलीग्राफिक टेस्ट करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान ते हमलो कंदड़ जवाबदार खां शुरुआती जांच में अहम तफ़सील साम्हूं आया आहिनि। पुलिस ऐं फ्रांसिक टीमूं वाक़े वारे हंध तां शाहिदियूं गॾु कयूं। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार नवीद ऐं संदसि घरवारनि खां बि जांच कई पई वञे। वाक़े वारे हंध तां मिलियल गोलियूं ऐं वीडियोज़ जी बि जांच कई पई वञे। शुरुआती जांच मूजिबि जवाबदार हमले लाइ 9mm पिस्तौल इस्तेमालु कयो। जवाबदार वटां पिस्तौल, 2 मैगज़ीन ऐं 20 गोलियूं हथ कयूं वयूं, जॾहिं त वाक़े वारे हंध तां 11 गोलियुनि जा खोल मिलिया। शुरुआती जांच में चयो वियो आहे त बिज़ाहिर लॻे थो त जवाबदार जा घर भाती इन हमले खां बेख़बर हुआ, पर उन्हनि खां बि जांच कई पई वञे। ज़रियनि जो चवणु आहे त मरकज़ी जवाबदार नवीद खे जांच लाइ लाहौर मुंतक़िल कयो वियो आहे, जिते जवाबदार खे CTD जे सेल में आंदो वियो आहे, जॾहिं त जवाबदार खां CTD ऐं ॿिया इदारा पुछा ॻाछा करे रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि जवाबदार जे बयान खां पोइ पॉलीग्राफिक टेस्ट जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त वाक़े जो केस CTD या मक़ामी थाणे में दाख़िल कयो वेंदो।